दोस्तों जी ही लारकड़ में तमाम बड़ी बारिश थी रही है ॾिसी रहिया आहियो त ड्रामो हुयो रूपलो अदाकार मौजूद आहिनि वॾो हुजूम थी वियो आहे वॾी रक्ष थी वई आहे अचो त तव्हांखे मां ॾेखारियां त असांजे अदाकारनि सां कहिड़ा मसइला आहिनि पंहिंजी जॻह ते न बाबा छॾूं कीअं हे मामा लालू बाहर बरसात के लिए काॾे वञनि घर ड्रामो न ॾिसंदा हे मामा लालू बरसात में भुॻो पियो आहे गलो बि पए थो ऐं ॿ चकर मामो किरी बि पियो आहे पंहिंजी जॻह ते ही सोनी नाज़ असांजी तमामु बहितरीन अदाकार सां गॾु तमामु बहितरीन ॻाइणी आहे तमामु बहितरीन आवाज़ जी मालिक हे उस्ताद नदीम जेको वॾो मौसीकार आहे हांगकांग बैंकाक रूस में महबूब टोटानी इंडिया जो अदाकार अमरीश पुरी जो ॻोठ जो इजाज़ सियाल ही ॿार दोस्तो बरसात आहे असुल में बरसात जे कड़का लॻा पिया आहिनि हवा लॻी पई हे ॾिसो हे मौसम ही मोहब असांजो तमामु बहितरीन अदाकार हे उस्ताद अहमद पठान बरसात में भिगो थो अचे हे असांजा लारकड़ जा हरिओम आई मां हे सॼी संगत ॾिसो वॾी बरसात जे करे वॾा मसइला लॻा पिया आहिनि हे पंहिंजी जॻह ते माण्हू परेशान आहिनि हे असांजो घोटु हुयो चाहे घोट असांजो मिसाल ॾींदा आहिनि न दवाओ छा थी भला मींहुं वसो आहे देगड़ी चटियूं थी आहे सोच वॾे खां पुछंदा दवा इहे त न आहे न अरे मोला हे असांजा मोतबर असांजा साईं असांजा अदीब पंहिंजा असांजे लारकड़ साईं कासिम साहिब हा अचो साईं पंहिंजो कमु करे थो वञे ॿुधो बरसात अगर चाहो तो इन आंखों में आ बैठो वो बरसों में बरसते हैं ये बरसों से बरसती है वाह साईं वाह अच्छा ये साईं खे जेको आहे रिहाण खां अॻु में जेको आहे तो साईं बि तो तयारीअ में हुयो तो ॾेई जुन छॾाए छॾे ॾाढो सुठो माशाअल्लाह असांजा ॿई सोला असांजे लारकड़ जा कुझु नसीब अहिड़ियूं हस्तियूं असांजे शहर में आहिनि वॾी महिरबानी लख थोरा अचो साईं मज़ो थियो आहे हिकिड़े अॻु में तोहफ़ो ॾेई छॾियो साईं ॾाढो एॾो तोहफ़ो बि अची वियो हर को पंहिंजो ॿार लाहींदो थो वञे बाबा हिते ई ॾेई छॾियो ही रिहाण असांजी जेका थो हा मथां हेॾे हेॾे थिए तोहफ़ा ॾेई छॾियो सॼो बाबा बाक़ी हाणे इनशाला में हीअ असांजो आर्ट काउंसिल जो सदर जेको हर वक़्तु खिलंदो आहे हर वक़्तु हर कंहिं सां मोहबत कंदो आहे ऐं हा बाबा वाह वाह साईं माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु साईं मेहरान धामराव तमामु फोन करे पोइ आया आहिनि हिते हा साईं असीं नालो छो मां असांजो हा साईं बाबा हे मां पंहिंजो कमु करे आहियां हा न बाबा बरसात जो अलाए छा गंज थी आहे हा न बाबा असांजो कमु थी वियो कमु त थी वियो न हा साईं असांजे आर्ट काउंसिल जो सदर हर वक़्तु खिलणो माण्हू साईं हर वक़्तु खिलणो माण्हू ॿ मिंट साईं असांजी आर्ट काउंसिल लारकड़ सोनी जो सदर ऐं मोहतरम जावेद इंजीनियर साहिब ऐं ॿ लफ़्ज़ जेके साईं जे रिहाण जे लाइ जेको आहे सो कोन था सघजनि अहमद अली साबिर जहिड़ी शख़्सियत ते सो हीअ जेको आहे माना मुतरजिम राइटर शाइर ऐं हिन जी शाइरी जेका मूंखे मुतासिर कंदी आहे त मां हुन ते ॿ लफ़्ज़ छा ॻाल्हाए सघंदुसि मां चवंदुसि त घटि में घटि अधु कलाकु हुजे त जेको आहे सो का भेटा ॾियूं हिन जी ज़िंदगीअ ते ऐं असां सां सफ़रनि जो साथी रहियो आहे हर ॾुखे मोड़ ते असां सां जेको आहे सहकार कयो अथई ऐं जुस्तजू पसंदि ज़िंदगी गुज़ारी अथई उमिरि जो कॾहिं बि को न रखियो अथई हिसाब किताब त मां केतिरी उमिरि जो आहियां केतिरीअ जो न आहियां असांखे त अञा ताईं जवान लॻंदो तमामु बहितर तमामु बहितर साईं असांजो तमामु क़ौम परस्त आहे असांजो अॻवान रहबर सिंध साईं GM सैद जो बि पोइ लॻ रहियो आहे पंहिंजो सिंध जो छोटो समाट बलोच चांडियो छोटो उॾो वारी सरकाज़ी ओॾो साथ न वठाईंदा ज़ात वारा सोना ऐं सच पुछो त साईं जन तमामु दिलबर इंसान आहिनि जॾहिं बि हिननि सां मिलंदा आहियूं त सच पुछो त असांखे ॼण पंहिंजा बि नज़र ईंदी आहे असां ईअं सम्झंदा आहियूं त असांजा वॾा आहिनि अहिड़ियूं मोहबतूं ॾींदा आहिनि हर वक़्तु प्यारु ॾींदा आहिनि ऐं असांजी दुआऊं अलाह जो हबीब कंदो
हमेशह वॾी ज़िंदगी माणींदो ईअं खिलंदो रहंदो मामो असांजे सॼी उमिरि जी जमा पोइ मामो आहे असांजे अहमद अली साबिर असांजे सॼी उमिरि जी जमा पहुची आहे असांजे तारीख़ खे उन दड़े खे असांजे सिंध जे मसइलनि खे उजागर कंदड़ मामो वॾी महिरबानी साईं अल्ताफ़ सियाल साहब ऐं असांजो तमामु क़ाबिल एतिराम मुंहिंजो रेस्पेक्टेबल पर्सन आहे मुंहिंजो एतिरो अदीब आहे सभ सां प्यारु करण वारो आहे पर मां थोरो इहो चवंदुसि त हिकिड़ो माण्हू माउ जे पेट में ॼमंदो आहे जॾहिं माण्हू 18 साल जो थींदो आहे त मुछनि खे तार ईंदो आहे त आहियां मां पोइ कंहिं हुनखे चयो त आर्ट काउंसिल देखी लाड़ उते वञ उते जो आहे त 4 साल मां एॾो सिखी वियो पोइ जॾहिं मूंसां मिलियो त मूंखे ईअं चई त मां जॾहिं साबिर सां मिलियो त पास थी वियो आहियां साबिर अहिड़ो ई पार्स आहे अहिड़ो ई शख़्स आहे साबिर हिते अदीब हिते ई डांसवर आहे अदीब आहे अचो साईं माशाअल्लाह माशाअल्लाह तमामु बहितर साईं असांजो क़ाबिल एतिराम ऐं साईं जो जनम अहिड़े शहर सां आहे जो उनजी मिटीअ सां बि मुंहिंजी मोहबत आहे रते दरे सां साईं मल्हार सिंधी साहिबु ऐं असांजो सिंध जो इहो सम्झो वॾो शान मान सईद बशीर खान कुरैशी जे शहर जो आहे ऐं असांजे लाइ उहा ई मोहबत आहे ऐं साईं तमामु चेयरमैन सिंध ते रते सॼी सिंध ते अहसान आहे इहा हक़ीक़त वरी विच में वञो चिटाऊं कढ हा ही साईं असांजो ऐं असांजो आर्ट काउंसिल जो उहिदेदार ऐं मोहतरम मोहम्मद बचल सांगी साहिबु जेको हर वक़्तु खिलंदो रहंदो आहे ॾिसण जो यकीन करे इहो आहे पर दिलि जो एॾो नरम आहे मूंखे ख़बर आहे हर कंहिं सां मोहबत कंदो साईं इनायत रमन साहिबु पंहिंजो वटि पाण जॾहिं बि इन वटि बि वेंदा मोहबतूं मिलंदियूं पर अॼु जेकी रिहाण थी वई न सच कुझु ई न तमामु मज़ो अची वियो आहे एॾो ॻाल्हाइण न थिए हुते हुते 2-2.5 माण्हू ॻाल्हाइनि लफ़्ज़ जे करे असांजे साईं जे लाइ हिकिड़ा पंहिंजा अहमद अली साबिर तमामु बहितरीनु जेका शख़्सियत आहे ऐं घणा पासा आहिनि अदब में त मूंखे हैरत इन ॻाल्हि ते आहे त इन्हनि सभिनी शोबनि सां कहिड़ी बहितर अंदाज़ में हुन निभायो आहे जेकॾहिं हुनजी शाइरी ॾिसिजे त इंतिहाई धरतीअ जे हवाले सां जेका हुन ख़ूबसूरत शाइरी कई आहे मज़ाहिमती शाइरी हुनजी जेकॾहिं हुनजो नसर ॾिसिजे त हुन बहितरीनु जेके कहाणी लिखियूं आहिनि नाटक लिखिया आहिनि नाविल लिखिया आहिनि तारीख़ी अंदाज़ जा अहमद अली साबिर हिकु बहितरीनु शख़्सियत ऐं हिकु आला इल्मी हैसियत रखंदड़ असांजो अदीब ऐं शाइर आहे ऐं हीअ हिकु तहरीक जो नालो आहे ऐं सिंधी अदबी संगत में त उनजो तमामु वॾो किरदारु आहे लाड़काणे अदबी संगत जो सेक्रेटरी हो जॾहिं शहदाद कोट अदबी संगत जो जॾहिं सेक्रेटरी हो तमामु वॾो तमामु ख़ुशि आहियूं ऐं इनशाअल्लाह हीअ अॼोकी जेका बारिश जे करे हीउ प्रोग्राम जेको असां न करे सघिया आहियूं ऐं असां ईंदड़ वक़्त में हिन सां तमामु वॾो प्रोग्राम अदब शोबे जी तरफ़ कयूं हीअ असांजो हीरो आहे असांजो दोस्त आहे असांजो वतन परस्त शाइर आहे माशाअल्लाह वॾी महिरबानी साईं वॾी महिरबानी ऐं असांजो मोहम्मद फजल सागी साहिबु ऐं जेकर ॿ लफ़्ज़ सोढ़ा प्यारा मिठड़ा उहे तव्हां मिठड़ा आहियो मिठड़े माण्हू जे लाइ लफ़्ज़ साबिर जीअं त अहिड़ी हिकिड़ी प्यारी मोहबत भरी शख़्सियत आहे मुंहिंजो बि तक़रीबन हुन सां कोई मां सम्झां थो 15-20 सालनि खां वठी अञा बि मथे हुन सां मोहबत जो हिकिड़ो रिश्तो आहे प्यारु आहे दोस्ती आहे ऐं हमेशह मां साबिर जी इज़त कंदो आहियां छाकाणि इज़त जे लाइक़ु आहे ऐं असांजो ही को हिकिड़ी शख़्सियत आहे जेका इल्मी अदबी ऐं सुघड़ शाइर अदीब ड्रामा नवीस जंहिंमें बि हणो हीअ जेको आहे न मल्टीपर्पज़ शख़्सियत आहे ऐं घण रूपी शख़्सियत आहे ऐं हिन जो कुर्ब हमेशह असां सां तमामु घणो रहियो आहे ऐं इनशाअल्लाह असां दुआ था कयूं त अलाह साईं परवरदिगार हिनखे सुठी सिहत कामिले ऐं उन सां गॾोगॾु बहितरीनु जेको आहे सो इज़त जो मालिक ऐं अलाह साईं हिनजी वॾी ज़िंदगी
असां दुआ था करियूं त हिनखे महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी असीं सिंधु चांगिया वेलफेयर सेंटर खां आई आहियूं ऐं अहमद अली साहिब जी ॿी रुखो बि माना आहे समाजी वर्कर आहे तमामु वॾो समाजी वर्कर आहे ऐं साईं जन जो नारो ई हिकु आहे त प्यार मोहब्बत ज़िंदाबाद माशाअल्लाह साईं जन जो नालो जेको आहे जेको इदारो आहे ऐं हे जेके इदारा आहिनि उन इदारनि खे असांखे जेको आहे ख़्यालु रखणु खपे ऐं असांजो असासो आहे अदब में समाजी में ऐं आलम में इंसानियत जो नारो साईं जन खे महिरबानी लख थोरा लख थोरा वॾी महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी अलाह साईं कदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं सच पुछो त हीअ अॼु अहिड़ी रिहाइश तव्हांजी थी वई आहे यकीन कयो त ॾाढी दिलि ख़ुशि थी वई हीअ तमामु पहिरीं प्यारा दोस्त हे सॼी संगत बाबा बराबरि सिंधु साईं GM सैद जो पोइ लॻो आहियां मालिक सभ जी ॿुधंदो आहे पर मां गुनहगार आहे थी सघे अॼु मुंहिंजी दुआ ॿुधी बि हुते पोइ शमन माशी बीठो थी हे शमन माशी जेको धाड़ेलो कारो माशी हक़ीक़त में सही तारीख़ जो वॾो नालो आहे उहो हुनजो माइटो पर हे पढ़ियल लिखियल माण्हू आहे मुंहिंजो पुफीअ सालो साईं हे बरकत खां साहिब ही अजरक वापसि खणी वेंदा पर जेकॾहिं न ही अजरक हिकिड़ो हितां खणी साईं जंहिंजी रिहान आहे इनखे बरकत तूं पंहिंजे हथनि सां पाराए त वाह थी वेंदी चली आहे उहा थींदो हाली त पाराए न अचु